इन वक्त असां टाउन कॉमेडी चूंड को वार्ड नंबर 6 गोठ शाम ऐं रिड में मौजूद आहियूं, जिते 4 महीना गुजरण बावजूद भी हिन गोठ जे ॿाहिरां हमतिरस पानी पानी बीठल है। इंतजामिया तरफां कंहिं भी किस्म की हिन इलाइक़े वासियुनि खे वार न कई है। जॾहिं त जेके स्कूली मासूम ॿारड़ा आहिनि उहे भी हिन पानी मां गुज़री ऐं स्कूल तालीम पिराए रहिया आहिनि। उन मुतालिक़ हिन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। DC वटि विया आहियूं, सूबाई वज़ीरनि वटि विया आहियूं, AC वटि 3 हफ़्ता थिया मुसलसल वेंदे। रोज़ानो चए तो अॼु जॾो ॾियां त सुभाणे पाणी कढायूं था परी। जीअं त कोर्ट में भी इन्हनि खे डिसीजन ॾिनो आहे पानी कढायो। हाणे पानी कढाइनि थो पियो DC साहब जे हुकूमत मेढरी माइनर खां हिते 10 खां 15 ॻोठनि जे पानी में ॿुॾल आहिनि। 1000 एकड़ ज़मीन ॿुॾल आहे पानी में। एक ॻोठ न बल्कि 3 या 4 ॻोठनि ऐं सव न बल्कि हज़ारनि जी तादाद में आबादी है। मेन इहा ॻाल्हि त GBPS जहान खान रिड हिन ही रस्ते सां आहे। नंढड़ा मासूम ॿारड़ा सर्दी जी मौसम में कीअं पानी खे किरास कनि, उस्ताद कीअं पानी खे किरास करे, इंतहाई मुश्किल है। ख़ुसूसन मासूम न्याणियूं कीअं अचनि, कीअं मथे कनि कपड़ा, बीमार माण्हू कीअं अचनि, इंतहाई मुश्किल में आहियूं। हुकूमत खां असांजो ऐं सरहदी वारनि खां असांजो इहो मुतालबो आहे तो खुदारा असां ते रहम कयो। 10 खां 12 ॻोठ आहिनि उहे पानी हेठि आहिनि। उन खां अलावा असांजी 1000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा बि पानी हेठि आयल आहे। उन खां अलावा असांजो मुतालबो आहे साईं आला अख़्तारनि खे DC साहब वटि बि विया आहियूं, पानी जे लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि ते साईं नोट हणी ॾिए थो AC साहब वटि खणी वञो। AC साहब वटि 10 खां 12 दरख़्वास्तूं खणी आया आहियूं। नोट हणाए करे AC साहब चए थो मां साईं DC साहब खे माना एप्लीकेशन ॾींदुमि ऐं तव्हांजो पानी कढाईंदा। तमाम घणो पानी बीठल है ऐं नंढड़ा मासूम ॿार स्कूल भी अचन था, उन्हनि खे तकलीफ़ थी थिए। बाक़ी ॻोठाणा जेतिरा भी असां आहियूं मलेरिया वेगे असां सुक थी विया आहियूं इन पानी जे करे। तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इमरान मलाह सां गॾु ख़ालिद मलाह, सिंध TV न्यूज़ चूंडको।